मुझे सोने हबीब फरमायो त जेकॾहिं तव्हांजे दर ते मेहमान अचे तो उनखे मानी खारायो था, उन मानी जे करे रब टिन माण्हुनि जी मग़फ़िरत करे छॾे थो, टिन माण्हुनि खे बख़्शे रब जन्नत जो हक़दार बणाए छॾे थो। हिकिड़ो उहो घर धणी जंहिंजी ख़ैरात आ, जंहिंजो पैसो आ, जंहिंजो अटो आ, जंहिंजो चांवर आ, इन घर धणी खे रब बख़्शे छॾे थो। ॿियो उहा मानी पचाइण वारी अम्मा भेण या बोरची जेको गर्मी में काढ़े में वेही मानी पचाईंदो आ, अल्लाह ताला इन्हे जी भी मग़फ़िरत फरमाए छॾींदो आ। ऐं टे नंबर ते उहो माण्हू जेको मानी खणी अचे मेहमान खे खाराईंदो आ, ख़िदमत कंदो आ, मेहमान जा हथ धोराईंदो आ, मेहमान जी ख़ातिर तवाज़ा कंदो आ, इन माण्हू खे बि अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब वटि मेहमान अचनि था त मुंहिंजा दिलबर नबी पंहिंजे पाक हथनि सां उन्हनि खे मानी खाराइनि था। कॾहिं ईअं थींदो आहे जो हवेली पाक में पुछंदा आहिनि त जेका खाधे जी शइ आहे अंदरों जवाब मिलंदो आहे त अॼु या रसूल अल्लाह तुंहिंजे मिस्कीनी तां कुर्बान, अॼु पाणी खां सवाइ ॿी का शइ मौजूद न आहे। हिकिड़ो ॾींहुं थियो को मेहमान आयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सभिनी हुजरनि मां पुछा कराई, जवाब इहो मिलियो त अॼु पाणी खां सवाइ ॿी का बि शइ घर में मौजूद न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे मुखातिब थी फरमायो त आहे को जेको मुंहिंजे मेहमान खे राति वञी मानी खाराए। हिकिड़े असहाबी चयो या रसूल अल्लाह मूंखे मोकल ॾियो त मां तव्हांजे मेहमान खे वञी खारायां। मेहमान खे वठी घर आयो, ज़ाल खे चए थो घर वारी अॼु तुंहिंजो मुक़द्दर भलो आ जो अॼु मोहम्मद करीम जो मेहमान असांजे तॾे ते आयो, भला कुझु घर में अथई। घर वारी चयो त हिकिड़ी मानी जो सिर्फ हिकिड़ी मानी जो अटो आ, बच्चा भी बुखार आहिनि, असां भी बुखार आहियूं, हाणे मानी भी हिकिड़ी जो अटो आ। फरमाए थो असां बुख बर्दाश्त करे वेंदासीं, बच्चनि खे भी दिलासो ॾेई बहानो करे सुम्हारे छॾे, या मानी पचाए त मेहमान खे खारायूं। मानी पची वई। अरबन जो दस्तूर हुयो ऐं अॼु बि आहे त मेहमान सां गॾु घर धणी बि ज़रूर मानी गॾिजी खाए। ॿारनि खे त सुम्हारी मानी तयार थी, हाणे घर वारी खे चई त मानी हिकिड़ी आ, जे मां बि खावां मेहमान बि खाए त मेहमान जो ढो न थींदो। जेॾी महिल मानी ॾी तोॾी महिल बहानो करे ॾीओ उछाए छॾिजांइ, बत्ती विसाए छॾिजांइ, ऊंदा करे छॾिजे। सुभान अल्लाह। घर वारी मानी अॻियों रखे ॾीए खे उछाए छॾियो, हाणे राति जी ऊंदाही आ, रोशनी न आहे। मेहमान खे चई त मानी खा, मेहमान चयो त घर धणी तोखे बि मूंसां गॾु खाइणो पवंदो। पोइ हीअं कयईं जो हथ ख़ाली मानी ॾेखणी वञे, वरी ख़ाली हथ वात ॾेखणी अचे, वात खे ईअं पियो चबकार करे जीअं को मानी। मेहमान समझे पियो त घर धणी मूंसां गॾु खाई रहियो आ, पर हिन ते हिकिड़ो गभो बि वात में कोन विधो। ऊंदहि में मेहमान कोन ॾिठो, घर वारनि कोन ॾिठो, पर ॾिसण वारो त सभु कुझु ॾिसी रहियो हुयो। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, अल्लाह पंहिंजे बाननि खे ॾिसण वारो आ। रब ॾिठो पे बल्कि अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि खे बि ॾेखारियो पे त ॾिसो ॾिसो कीअं न मुहम्मद जा ग़ुलाम कीअं न पंहिंजे मेहमान जी ख़िदमत करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह।
मेहमान के खबर कोन पइजी सगी त छा मामलो गुजरियो। मानी मेहमान खाई रज कयो। सुबह जो जेॾीमहिल फजर जी निमाज़ ते आया, अञा निमाज़ जो सलाम वराए महबूब वेठा आहिनि त उन असाबी दे मुंह करे फरमाइनि था, ओ फलाणा अॼु जेको तो रात अमल कयो आहे, अल्लाह ताला सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾु करे ॾेखारियो आहे त ॾिसो कीअं न मुंहिंजे महबूब जा उम्मती कीअं हिक ॿिए खे मानी खाराए रहिया आहिनि। अॼु तव्हांजे मथां अल्लाह राज़ी थी वियो। सुभान सुभान। ये भी मुसलमान, ये भी मोमिन, ये भी मुझे दिल भर नबी जा गुलाम। हिकड़ो अज असी भाइयों जो रात दी चोरियों हैं, फुर्रू हैं, धाड़ा हैं, गरीबन जे वात मां गिरहो कढण जे ला तैयार वेठोई, यतीम जो लुकमो फुरण जे ला तैयार वेठोई। ओ मुजादा मोमिनन जो शान इहो नाहे। मोमिन त इए थींदा आहिनि जो पंहिंजे वात जो गिरहो बि ॿिए खे खाराइण जे लाइ तैयार हूंदा। वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। पंहिंजी ज़रूरत जे हूंदे, पंहिंजी हाजत जे हूंदे ॿिए खे तरजीह ॾींदा आहिनि, ईसार कंदा आहिनि, पंहिंजे ज़रूरत जी शइ बि ॿियनि मुस्लमाननि खे खाराए छॾींदा आहिनि।